जय राम जी की। अॼु तारीख़ 14 सेप्टेम्बर। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे ॿारनि जो सुधारो। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त बेइल्मनि खे इल्मु ॾियूं, बेकारनि खे रोज़गार ॾियूं, उन्हनि खे कम में लॻायूं या नौकरियूं वठी ॾियूं ऐं ॿारनि जे सुधारे ते घणे में घणो ध्यानु ॾियूं। बालिक सुधरिया त जग सुधरियो, पर उन्हनि खे सुधारे केरु? माता पिता ऐं उस्ताद जो इहो फर्ज़ आहे त उन्हनि जे सुधारे जो ऊनो रखनि। जय राम जी की। अहिड़ीअ तरह कुटुंब परिवार ऐं ॿारनि जी संभाल लहंदे उन्हनि खे सुधारण सां गॾु भलाईअ जा कम कंदे जीवन सफलो करे खिलंदा सचखंड ॾांहुं वञो, जिते आनंद ई आनंद आहे। जय राम जी की। पंहिंजो सचो साथी धर्म ई आहे, जो हिन लोक खां पोइ परलोक में बि साथ हले थो। जय राम जी की। सतगुरु स्वामी जो आया तेरे द्वारे, ओ मेरे सतगुरु स्वामी जो आया तेरे द्वारे, पल में कर दिए तूने है उसके वारे न्यारे। लीलाशाह लीलाशाह लीलाशाह, तू है शाहों का शाह के सतगुरु लीलाशाह, तू है शाहों का शाह, धरते हैं